ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 7/11/2024। सॼ मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार शिव बाबा आहिनि तव्हांजा सभु भंडार भरपूर करणु। चइबो बि आहे न, भंडारो भरपूर काल कंटक दूर। कहिड़ा भरपूर करणा आहिनि भंडारा? ज्ञान गुण शक्तियुनि जा। प्रश्न आहे, ज्ञानवान ॿारनि जी ॿुधी में कंहिं हिकु ॻाल्हि जो निश्चय पको हूंदो आहे। उत्तर आहे, उन्हनि खे दृढ़ निश्चय हूंदो आहे कि असांजो जो पाठ आहे उहो कॾहिं घिसंदो मिटंदो न आहे। मूंखे मुंहिंजी आत्मा में 84 जन्मनि जो अविनाशी पाठ नूंदल आहे। इहे ई ॿुधी में ज्ञान आहे त ज्ञानवान आहिनि। मुंहिंजी आत्मा में 84 जन्मनि जो अविनाशी पाठ आहे। इहे ई ज्ञान आहे त ज्ञानवान आहे, न त सॼो ज्ञान बुद्धि मां उड़ी वेंदो। ओम शांति। बाप अची करे रूहानी ॿारनि प्रति छा चईंदा आहिनि, छा सेवा कंदा आहिनि? हिन समय बाप इहे रूहानी पढ़ाइण जी सेवा कंदा आहिनि। ये बि तव्हां ॼाणंदा आहियो, बाप जो बि पाठ आहे, टीचर जो बि पाठ आहे, गुरु जो बि पाठ आहे। टई पाठ सुठा वॼाइनि था न। तव्हां ॼाणंदा आहियो उहो बापी आहे, सदगति ॾियण वारो गुरु बि आहे। उहो सभिनि जे लाइ आहे, नंढे वॾे ॿुढे जवान सभिनि जे लाइ हिकु ई आहे। सुप्रीम बाप, सुप्रीम टीचर बेहद जी शिक्षा ॾींदा आहिनि न। तव्हां कॉन्फ्रेंस में बि सम्झाए सघंदा आहियो कि असां सभिनि जी बायोग्राफी खे ॼाणंदा आहियूं, परम पिता परमात्मा शिव बाबा जी जीवन कहानी खे बि ॼाणंदा आहियूं। नंबरवार सभु ॿुधी में यादि हुजणो खपे। सॼो विराट रूप ज़रूरु ॿुधी में रहंदो आहे न। असां हाणे ब्रह्मन ठहिया आहियूं, पोइ असां देवता ठाहींदासीं, पोइ क्षत्रिय वैश्य शूद्र ठाहींदासीं। इहे त ॿारनि खे यादि आहे न। सवाइ तव्हां ॿारनि जे ॿियो कंहिंखे बि इहे ॻाल्हियूं यादि न हूंदियूं आहिनि। उत्थान पतन जो सॼो राज बुद्धि में आहे। असां उत्थान में हुआसीं, पोइ पतन में आया आहियूं, हाणे विच में आहियूं। शूद्र बि न आहियूं, पूरा ब्राह्मण बि न ठहिया आहियूं। अगरि हाणे पक्का ब्राह्मण थी वञनि त पोइ शूद्रपन जी एक्ट न हुजे। ब्राह्मणनि में बि पोइ शूद्रपन अची वेंदो आहे। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। कॾहिं खां पाप शुरू कया आहिनि, जॾहिं खां कामचिता ते चढ़िया आहियूं, त तव्हांजी ॿुधी में सॼो चकर आहे कि कॾहिं खां असां पाप शुरू कया आहिनि। मथे में आहे परम पिता परमात्मा, पोइ तव्हां आत्मायूं आहियो। इहे ॻाल्हियूं तव्हां ॿारनि जी ॿुधी में ज़रूरु यादि रहणियूं खपनि। हाणे असां ब्राह्मण ठहिया आहियूं, देवता ठहूं था न, पोइ वैश्य शूद्र डिनाइस्टी में ईंदासीं। हाणे असां ब्राह्मण आहियूं, देवता ठहूं था, पोइ वैश्य शूद्र डिनाइस्टी में ईंदासीं। देवता क्षत्रिय वैश्य शूद्र, पोइ हाणे ब्राह्मण आहियूं, पोइ ईअं अलॻि अलॻि डिनाइस्टी में देवता ठाहींदासीं, पोइ वैश्य शूद्र जी डिनाइस्टी में ईंदासीं। बाप अची करे असांखे शूद्र खां ब्राह्मण ठाहींदा आहिनि। उहो असां ब्राह्मण खां देवता ठाहींदासीं। पक्का ब्राह्मण ई देवता ठहींदा। भले हुते देवी देवताउनि जी दुनिया आहे, लेकिन बाबा चईंदा आहिनि न, देवता सभु न कहलाईंदा। ब्राह्मण ठही कर्मातीत अवस्था खे प्राप्त करे पोइ वापसि वेंदासीं। तव्हां बाप खे बि ॼाणंदा आहियो, बाजोली जो 84 जो चक्कर खे बि ॼाणंदा आहियो। बाजोली सां तव्हांखे ॾाढो ईज़ी करे सम्झाईंदा आहिनि, तव्हांखे ॾाढो हल्को ठाहींदा आहिनि, ताकी पंहिंजे खे बिंदी सम्झी ऐं झटि भॼंदव। तव्हांखे ॾाढो हल्को ठाहींदा आहिनि, ताकी पंहिंजे खे बिंदी सम्झ ऐं झटि भॼंदव मथे। स्टूडेंट क्लास में वेठा रहंदा आहिनि त ॿुधी में स्टडी यादि रहंदी आहे न। तव्हांखे बि इहा पढ़ाई यादि रहणी खपे।
हाणे असां संगम युग ते आहियूं, पोइ ईअं चकर लॻाईंदा आहियूं। इहे चकर सदैव बुद्धि में फिरंदो रहणो खपे। ये चक्कर आदि जो नॉलेज तव्हां ब्राह्मणनि वटि ई आहे, न की शूद्रनि वटि। देवताउनि वटि बि ज्ञान न आहे न। हाणे तव्हां सम्झंदा आहियो भक्ति मार्ग में जो चित्र ठहिया सभु डिफेक्टेड आहिनि। भक्ति मार्ग जा चित्र सभु डिफेक्टेड आहिनि। तव्हां वटि एक्यूरेट चित्र आहिनि, छो जो तव्हां एक्यूरेट ठाहींदा आहियो न। हाणे तव्हांखे ज्ञान मिलियो आहे तॾहिं सम्झंदा आहियो भक्ति कंहिंखे चइबो आहे, ज्ञान कंहिंखे चइबो आहे। ज्ञान ॾियण वारो बाप ज्ञान सागर हाणे मिलियो आहे। स्कूल में पढ़ंदा आहिनि, एम ऑब्जेक्ट जो मालूम रहंदो आहे न। भक्ति मार्ग में त एम ऑब्जेक्ट हूंदी ई न आहे। इहा थोरी तव्हांखे मालूम हुयो कि असां ओचितियूं देवी देवता हुयासीं, पोइ हेठि किरिया आहियूं। हाणे जॾहिं ब्राह्मण ठहिया आहियो तॾहिं इहो पतो पियो आहे न कि असां कीअं ओचितियूं देवी देवता हुयासीं, हाणे छा थी आहियूं। ब्रह्मा कुमार कुमारियूं ज़रूरु अॻियां बि ठहिया हुयासीं न। प्रजापिता ब्रह्मा जो नाम त बालो आहे न। प्रजापिता त मनुष्य आहिनि, उन्हनि जा एतिरा ढेर ॿार आहिनि, ज़रूरु एडॉप्टेड हुजणा खपनि न। एतिरा ढेर ॿार आहिनि, ज़रूरु एडॉप्टेड हुजणा खपनि। केतिरा एडॉप्टेड आहिनि। आत्मा जे रूप में त सभु भाव आहिनि। हाणे तव्हांजी बुद्धि केतिरी परे वेंदी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो जीअं मथे में स्टार्स खणा आहिनि, दूर सां केतिरा नंढा ॾेखारे में ॾींदा आहिनि। तव्हां बि ॾाढी नंढी सी आत्मा आहियो। आत्मा कॾहिं नंढी वॾी न थींदी आहे। हा, तव्हांजो मर्तबो वॾो ऐं नंढो थींदो आहे। तव्हांजो मर्तबो ॾाढो ऊच आहे न। पूरी दुनिया जे हिसाब सां ॾिसो त असांजो मर्तबो कहिड़ो ऊच आहे। भले हुतां जी दासी हूंदियूं, हुननि जो बि हिन दुनिया में ॿियनि खां त मर्तबो ऊच आहे न। तव्हांखे बि सूर्य देवता चंद्रमा देवता चईंदा आहिनि। सूर्य बाप चंद्रमा मां ब्रह्मा मां सूर्य बाप चंद्रमा मां चईंदा आहिनि। बाक़ी आत्मायूं सभु नक्षत्र सितारा। त आत्मायूं सभु हिकु जहिड़ी नंढियूं आहिनि न। हिते अची करे पाठ वॼाईंदियूं आहिनि। देवतायूं त तव्हां ई ठाहींदा आहियो। मतिलबु सॉरी, बाबा चवनि था कि सूर्य चांद तारा जेका आहिनि, इन्हनि खे बि माण्हू देवी देवता चई छॾींदा आहिनि न। लेकिन असल में सूर्य केरु आहे, चंद्रमा केरु आहे, ऐं असल में सितारा केरु आहिनि, है न। काथे परमात्मा बाप सूर्य, ज्ञान सूर्य, काथे ब्रह्मा मां चंद्रमा, शीतलता ॾियण वारी, काथे हिन सूर्य चांद तारनि खे भॻवान ऐं छा ठाहे छॾियो अथनि, है न। सितारनि खे आत्मायूं ठाहे छॾियूं अथनि। त बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो, आत्मा कॾहिं नंढी वॾी न थींदी आहे। हा, तव्हांजो मर्तबो ॾाढो ऊच थी हूंदो आहे। उन्हनि खे बि सूर्य देवता चंद्रमा देवता चईंदा आहिनि। सूर्य खे बाप, चंद्रमा खे मां चईंदा आहिनि। बाक़ी आत्मायूं सभु जो नक्षत्र जा सितारा आहिनि, उहे सम्झी वेंदा आहिनि। त आत्मायूं सभु हिकु जहिड़ी नंढियूं आहिनि। हिते अची करे पाठ वॼाईंदियूं आहिनि। देवतायूं त तव्हां ई ठाहींदा आहियो। असां ॾाढा पावरफुल ठाहींदा आहियूं न। बाप खे यादि करण सां सतो प्रधान देवी देवता ठही वेंदा आहियूं। नंबरवार थोरो थोरो फ़र्क़ु त रहंदो आहे। कोई आत्मा पवित्र ठही सतो प्रधान देवता ठही वेंदी आहे, कोई आत्मा पूरो पवित्र न ठहींदी आहे। ज्ञान खे जरा बि ॼाणंदा न आहिनि, लेकिन हा, बाप खे पहचानंदा आहिनि, ज्ञान ॿुधंदा रहंदा आहिनि, थोरो बहुत धारणा करे वठंदा आहिनि, त सतयुग जो वरसो मिली वेंदो आहे। बाबा चईंदा न, मुंहिंजो ज्ञान वेस्ट न थींदो आहे। मूंखे कंहिं बाबा चयो चक्कर जो नॉलेज वरितो त उहो स्वर्ग में त ज़रूरु ईंदो। बाप सम्झाईंदा आहिनि, बाप जो परिचय त ज़रूरु सभिनि खे मिलणो ई आहे। पिछाड़ी में बाप खे ई ॼाणंदा,
विनाश जे समय सभिनि खे पतो पवंदो बाप आयल आहे। हाणे बि कोई चईंदा आहिनि भॻवानु ज़रूरु काथे आयल आहे, परंतु पतो न पवंदो आहे। सम्झंदा आहिनि कोई बि रूप में अची वेंदो। मनुष्य मत त ॾाढा आहिनि न, तव्हांजी आहे हिकु ईश्वरीय मत। तव्हां ईश्वरीय मत सां छा ठाहींदा आहियो? हिकु मनुष्य मत बि आहे, ईश्वरीय मत। टीह देवताए मत। देवताउनि खे बि मत कंहिं ॾिनी? बाप ॾिनी न। बाप जी श्रीमत आहे श्रेष्ठ ठाहिण वारी। श्री बाप खे ई चईंदासीं, न की मनुष्यनि खे। श्री अची करे असांखे श्री ठाहींदा आहिनि। देवताउनि खे श्रेष्ठ ठाहिण वारो बाप ई आहे। उन्हनि खे श्री चईंदासीं। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे अहिड़ो लाइक़ु ठाहींदो आहे। उन्हनि माण्हू पोइ पंहिंजे हिते श्री जो टाइटल रखी छॾियो अथनि न। अॼुकल्ह त कंहिंखे बि श्री त असांखे अहिड़ा पॉइंट ढूंढे करे उन्हनि ते असांखे माण्हुनि खे ॿुधाइणो खपे, ताकी माण्हू बि हिन अज्ञानता सां निकिरी सघनि ऐं कंहिंखे बि श्री या श्री टाइटल न ॾियनि। कॉन्फ्रेंस में बि तव्हां सम्झाए सघंदा आहियो, तव्हां ई सम्झाइण लाइ निमित ठहिया आहियो। श्री त आहे ई हिकु शिव बाबा जो अहिड़ो श्री देवता ठाहींदा आहिनि। उहो माण्हू शास्त्र आदि जी पढ़ाई पढ़ी करे टाइटल वठी ईंदा आहिनि। तव्हांखे त श्री बाप ई श्री अर्थात श्रेष्ठ ठाहींदा है न। उहो किताबी पढ़ाई पढ़ी करे, शास्त्रनि जी पढ़ाई पढ़ी करे श्री टाइटल वठंदा आहिनि। असांखे त स्वयं श्री शिव बाबा ही पढ़ाई पढ़ाए करे श्री देवता ठाहींदा आहिनि, श्रेष्ठ ठाहिनि था। ईअं ई थोरी श्री पहिरियों त श्री जो मतिलबु सम्झो है न। श्री जो मतिलबु सम्झी करे उहा श्रेष्ठता साम्हूं आई आहे। बसि शास्त्रनि जा थोरा बहुत श्लोक पढ़ी करे यादि करे हुन सां श्री जो टाइटल थोरी मिलंदो आहे। ऐं श्री जो टाइटल त बाबा जे अलावा ॿियो कंहिंखे मिली ई न सघंदो है न। ऐं श्री टाइटल बि उन्हनि खे मिलंदो आहे जंहिंजो आत्मा ऐं शरीर ॿई पवित्र हुजनि। बसि सन्यासी विकार में न वेंदा आहिनि, लेकिन ॿी प्रकार जी अपवित्रता त आहे न उन्हनि में। अपवित्रता जो ज्ञान त आहे न उन्हनि में। उन्हनि जो शरीर त पवित्र तत्वनि सां न ठहियलु आहे न। इहा आहे ई तमो प्रधान भ्रष्टाचारी दुनिया। भ्रष्टाचार सां ई जन्म वठंदा आहिनि। किथे बाप जो टाइटल, किथे पतित मनुष्य पंहिंजे ते रखाईंदा आहिनि। सच्ची श्रेष्ठ महान आत्मायूं त देवी देवतायूं ई हूंदियूं। श्रेष्ठ श्री देवी देवताउनि खे बि असां टाइटल न ॾेई सघंदा आहियूं, श्री ॾेई सघंदासीं। ऐं हितां जा कलयुगी भ्रष्टाचारी माण्हू ख़ुदि ते श्री टाइटल था आणनि। त बाबा चवंदा कि ॾिसो, सतो प्रधान दुनिया में कोई बि तमो प्रधान मनुष्य न थी सघंदो आहे। रजो में रजो मनुष्य ई हूंदा, न कि तमो गुणी। वर्ण बि ॻायल आहे न। हाणे त सम्झंदा आहियो, अॻियां त असां कुझु बि न सम्झंदा हुआसीं। हाणे बाप केतिरो समझदार ठाहींदा आहिनि, तव्हां केतिरो धनवान ठाहींदा आहियो। शिव बाबा जो भंडारो भरपूर आहे। शिव बाबा जो भंडारो कहिड़ो? अविनाशी ज्ञान रत्ननि जो। कंहिं चई शिव बाबा जो भंडारो भरपूर, काल कंटक दूर। बाप तव्हां ॿारनि खे ज्ञान रतन ॾींदा आहिनि। ख़ुदि सागर आहे न, ज्ञान रत्ननि जो सागर आहे। ॿारनि जी बुद्धि बेहद में वञणी खपे। एतिरी करोड़ आत्माएं सभु पंहिंजे पंहिंजे शरीर रूपी तख़्त ते विराजमान आहिनि। इहो बेहद जो नाटक आहे न। आत्मा हिन तख़्त ते विराजमान थींदी आहे। तख़्त हिकु न मिले ॿिए सां। सभिनि जा फीचर्स अलॻि अलॻि हूंदा आहिनि, पर केर न माण्हू चवनि बि हिननि जी शिकिल सेम आहे, लेकिन थोरो फीचर में फ़र्क़ु ज़रूरु हूंदो आहे। इन खे चइबो आहे कुदरत।
हर हिक जो कहिड़ो अविनाशी पार्ट आहे। एतिरी नंढी सी आत्मा में 84 जे चक्कर जो रिकॉर्ड भरियलु आहे, अति सूक्ष्म आहे। इन सां सूक्ष्म वंडर कोई थी न सघंदो आहे। एतिरी नंढी आत्मा में सॼो पार्ट भरियलु आहे त हिते ई पार्ट वॼाईंदा आहिनि। सूक्ष्म वतन में त कोई पार्ट वॼाईंदा न आहिनि। बाप केतिरो सुठी रीति सम्झाईंदा रहंदा आहिनि। बाप द्वारा त सभु कुझु ॼाणे वेंदा आहिनि। इहा नॉलेज आहे, इहा न कि सभिनि जे अंदर खे ॼाणण वारो आहे। बाबा नॉलेजफुल आहे, असांखे नॉलेज ॾींदा आहिनि। ईअं न कि कोई सभिनि जे अंदरि ॼाणण वारो आहे। इहा नॉलेज ॼाणंदा आहिनि जो नॉलेज तव्हां में बि इमर्स थींदी आहे। जे नॉलेज सां ई तव्हां एतिरो ऊच पद पाईंदा आहियो। इहे बि सम्झ रहंदी आहे न। बाप बीज रूप आहे, उन्हनि में जाड़ जी आदि मध्य अंत जी नॉलेज आहे। मनुष्यनि त लाखों वर्ष आयु ॾेई छॾी अथनि त ज्ञान अची न सघे। हाणे तव्हांखे संगम ते सॼो ज्ञान मिले थो न। बाप द्वारा तव्हां सॼे चक्कर खे ॼाणे वेंदा आहियो। इन्हनि जे पहिरियों तव्हां कुझु बि न ॼाणंदा आहियो। हाणे तव्हां संगम ते आहियो। इहा आहे तव्हांजो अंतिम जन्म। पुरुषार्थ कंदे कंदे पोइ तव्हां पूरा ब्राह्मण ठही वेंदा। हाणे न आहियो। हाणे त सॼा ॿार बि ब्राह्मण खां शूद्र ठही वेंदा आहिनि। इनखे चइबो आहे माया सां हार खाइणु। बाबा जी गोद सां हारे करे रावण जी गोद में हली वेंदा आहिनि। किथे बाप जी श्रेष्ठ ठहिण जी गोद, किथे भ्रष्ट ठहिण जी गोद। सेकेंड में जीवन मुक्ति आहे न, सेकेंड में पूरी दुर्दशा थी वेंदी आहे। ब्राह्मण ॿार सुठी रीति ॼाणंदा आहिनि कीअं दुर्दशा थी वेंदी आहे। अॼु बाप जा ठहींदा आहिनि, कल्ह पोइ माया जे पंजे में अची करे रावण जा ठही वेंदा आहिनि। पोइ तव्हां बचाइण जी कोशिशि कंदा आहियो त कोई बची बि वेंदो आहे। तव्हां ॾिसंदा आहियो डूबे थो त बचाइण जी कोशिशि कंदा रहो। केतिरी खिटखिट थींदी रहंदी आहे न। वैसे बि हाणे झाड़ हिले थो न। बाबा वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। हिते स्कूल में तव्हां वेठ पढ़ंदा आहियो, तव्हांखे मालूम आहे कीअं असां इहे चकर लॻाईंदा आहियूं। तव्हां ॿारनि खे श्रीमत मिलंदी आहे ईअं करो। भॻवान वाच्य त ज़रूरु आहे न, उन्हनि जी श्रीमत आहे न। मां तव्हां ॿारनि खे हाणे शूद्र खां देवता ठाहींदो आहियां। हाणे कलयुग में आहे शूद्र संप्रदाय। तव्हां ॼाणंदा आहियो कलयुग पूरो थिए थो। तव्हां संगम ते वेठा आहियो। इहे बाप द्वारा तव्हांखे नॉलेज मिली आहे न। हाणे असां संगम ते वेठा आहियूं। इहा बाबा द्वारा असांखे नॉलेज मिली आहे न। शास्त्र जो बि ठाहिया आहिनि, उन्हनि सभिनि में आहे मनुष्य मत। ईश्वर त शास्त्र न ठाहींदा आहिनि न। हिकु गीता जे मथां ई केतिरा नाम रखी छॾिया अथनि। गांधी गीता, टैगोर गीता, आदि ढेर नाम रखी छॾिया अथनि। गीता खे मनुष्य एतिरो छो पढ़ंदा आहिनि? सम्झंदा त कुझु बि न आहिनि। अध्याय उहे ई उठाए करे अर्थ पंहिंजो कंदा रहंदा आहिनि। पोइ पंहिंजे नाम जी गीता कढंदा आहिनि। त मनुष्य मत ई थी वई न। उहा त सभु मनुष्यनि जा ठाहियल थी विया न। ॾिसो एतिरी सहज ॻाल्हि बि कोई सम्झे नथो। अॼु ग्रंथनि में किथे थोरा सा हुया ऐं कॾहिं एॾा वॾा ठाहे करे अर्थ ठाहे करे पंहिंजो लिखी। मतिलबु माण्हू केॾो अंधियारे में आहे। तव्हां चई सघंदा आहियो मनुष्य मत जी ठहियल हुई गीता पढ़ण सां अॼु इहा हाल थियो आहे। गीता ई पहिरें नंबर जो शास्त्र आहे। उहा आहे देवी देवता धर्म जो शास्त्र। इहे तव्हांजो आहे ब्राह्मण कुल। इहे कोई ब्राह्मण धर्म आहे छा? केतिरा धर्म आहिनि। जंहिं जो धर्म रचियो उनजो उहो नाम हलंदो ई आहे। जैनी माण्हू महावीर चईंदा आहिनि। तव्हां ॿार सभु महावीरनियूं आहियो। तव्हांजो मंदर में यादगार आहे न, राजयोग आहे न।
हेठि तपस्या में वेठा आहियो, मथे में राजाई जा चित्र आहिनि। राजयोग जो एक्यूरेट मंदिर आहे। पोइ कोई शाह नाम रखी छॾियो अथनि, कोई शाह नाम रखी छॾियो अथनि। यादगार आहे बिल्कुलु एक्यूरेट, बुद्धि सां कमु वठी ठीकु ठाहियो। बाबा चवनि था कि यादगार बिल्कुलु एक्यूरेट आहे, बुद्धि सां कमु वठी करे ठीकु ठाहियो आहे। पोइ जंहिंजो नाम काथे जंहिंजो नाम चयो उहो रखी छॾियो, है न। जंहिं बि दिलवाड़ा मंदिर ठातो हूंदो हुननि बुद्धि सां कमु वरितो हूंदो, बुद्धि सां कमु वठी ठीकु ठाहियो अथनि। पोइ जंहिंजो नाम चयो उहो रखी छॾियो। इहे मॉडल रूप में ठाहियो अथनि। स्वर्ग ऐं राजयोग संगम जो ठाहियल आहे। स्वर्ग ऐं राजयोग संगम जो ठहियल आहे, मतिलबु हेठि तपस्या था करनि, मथे स्वर्ग जी राजाई। मतिलबु संगम युग ते जॾहिं असां परमात्मा खे यादि कंदासीं, ज्ञान युग जो अभ्यास कंदासीं, बाबा सां राजयोग सिखंदासीं, तॾहिं असां स्वर्गवासी देवी देवता ठही सघंदा आहियूं। तव्हां आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो। आदि खे बि तव्हां ॾिठो आहे। आदि संगम युग खे चओ या सतयुग खे चओ। संगम युग जी सीन हेठि ॾेखारींदा आहिनि, पोइ राजाई मथे में ॾेखारींदा आहिनि। तव्हां सतयुग आहे आदि, पोइ मध्य में आहे द्वापर, अंत में तव्हां ॾिसंदा ई आहियो। अंत त तव्हां ॾिसंदा ई आहियो। सतयुग आदि, पोइ मध्य आहे द्वापर, पोइ अंत त हाणे असां ॾिसंदा ई आहियूं, है न। अंत कलयुग खे चओ, संगम युग त बाबा चई न, संगम युग चओ या सतयुग चओ, आदि छो जी कॾहिं कॾहिं बाबा चईंदा आहिनि इहे असांजो पहिरियों जन्म, कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि इहे असांजा 84 जन्म। इहे सभु ख़त्मु थियणो आहे, पूरो यादगार ठहियलु आहे। देवी देवता आहिनि, पोइ वाम मार्ग में वेंदा आहिनि। द्वापर सां वाम मार्ग शुरू थींदो आहे। यादगार पूरो एक्यूरेट आहे। यादगार में ॾाढा मंदिर ठाहिया आहिनि, हिते ई सभु निशानियूं आहिनि न, मंदिर बि हिते ई ठहींदा आहिनि। देवी देवता भारतवासी ई राज्य करे विया, पोइ बाद में केतिरा मंदिर ठाहींदा आहिनि। सिख माण्हू ॾाढा हूंदा आहिनि त उहे पंहिंजा मंदिर ठाहे ॾींदा आहिनि। मिलिट्री वारा बि पंहिंजो मंदिर ठाहे ॾींदा आहिनि। भारतवासी पंहिंजी कृष्ण व लक्ष्मी नारायण जो मंदिर ठाहींदा, हनुमान गणेश जो ठाहींदा। इहो सॼो सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो आहे, कीअं स्थापना विनाश पालना थींदी आहे, इहे सभु असांखे बाबा सम्झायो अथई। इनखे चइबो आहे अंधियारी राति, ब्रह्मा जो ॾींहुं ब्रह्मा जी राति ॻायल आहे न, छो जी ब्रह्मा ई चक्कर में ईंदा आहिनि। पूरो एक्यूरेट 5000 साल हिन सृष्टि ते ब्रह्मा जी आत्मा ई रही आहे। हाणे तव्हां ब्रह्मण आहियो, पोइ देवता ठाहींदासीं। मुख्य त ब्रह्मा थियो न। ब्रह्मा जो नाम ब्रह्मा खे रखियो आहे या विष्णु खे रखो। ब्रह्मा आहे राति जो, विष्णु आहे ॾींहं जो। उहो ई राति खां ॾींहं में ईंदा आहिनि। ॾींहं खां पोइ 84 जन्म पोइ राति में ईंदा आहिनि। केतिरो सहज सम्झाणी आहे। इहे बि पूरो यादि न करे सघंदा आहिनि, पूरी रीति न पढ़ंदा आहिनि त नंबरवार पुरुषार्थ अनुसार पद पाईंदा आहिनि। जेतिरो यादि कंदा सतो प्रधान ठहींदा। सतो प्रधान सो भारत तमो प्रधान। ॿारनि में केतिरो ज्ञान आहे, इहे नॉलेज सिमरन करणी आहे। इहे ज्ञान आहे ई नई दुनिया जे लाइ, जो बेहद जो बाप अची करे ॾींदा आहिनि। सभु मनुष्य बेहद जे बाप खे यादि कंदा आहिनि। अंग्रेज़ माण्हू बि चईंदा आहिनि ओ गॉड फादर लिबरेट करो, है न। अंग्रेज़ माण्हू बि चईंदा आहिनि ओ गॉड फादर लिबरेट करो, गाइड। अर्थ तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे। हाँ, सभु मनुष्य बेहद जे बाप खे यादि कंदा आहिनि। अंग्रेज़ माण्हू बि चईंदा आहिनि ओ गॉड फादर लिबरेट करो, गाइड। लिबरेटर, गाइड, अर्थ तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे।
भले वो चईंदा आहिनि लेकिन उन्हनि खे यथार्थ अर्थ न पतो आहे। अर्थ बाबा असांखे ॿुधायो अथई, बाबा त सभिनि खे ॿुधायो अथई, लेकिन असांजी ॿुधी में सम्झ में अची वियो। बाप अची करे दुख जी दुनिया आयरन एज सां कढी गोल्डन एज में वठी वेंदा आहिनि। गोल्डन एज ज़रूरु पास थी करे वियो तॾहिं त यादि कंदा आहिनि न। तव्हां ॿारनि खे अंदरि में ॾाढी ख़ुशी रहणी खपे ऐं दैवी कर्म बि करणा खपनि। अच्छा, मीठी मीठी सिकी लटे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वधारणा जे लाइ मुख्य सार बाप सां जो अविनाशी ज्ञान रत्ननि जो अखुट खज़ानो मिलियो आहे, हुनखे स्मृति में रखी बुद्धि खे बेहद में वठी वञिणो आहे। हिन बेहद जे नाटक में कीअं आत्मायूं पंहिंजी पंहिंजी तख़्त ते विराजमान आहिनि, हिन कुदरत खे साक्षी थी ॾिसणो आहे। ॿियो आहे सदा बुद्धि में यादि रहे कि असां संगम युगी ब्राह्मण आहियूं। असां बाप जी श्रेष्ठ गोद असांखे मिली आहे। असां रावण जी गोद में न वञी सघंदा आहियूं। असांजो कर्तव्य आहे डूमण वारनि खे बचाइणु। वरदाना व्यर्थ संकल्प रूपी पिलर्स जो आधार ठाहिण जे बजाए सर्व संबंध जे अनुभव खे वधाइण वारा सच्चा स्नेही ठहो। माया कमज़ोर संकल्पनि खे मज़बूत ठाहिण लाइ ॾाढो रॉयल पिलर्स लॻाईंदी आहे। बार बार इहे ई संकल्प ॾींदी आहे कि ईअं त थींदो ई आहे, वॾा वॾा बि ईअं कंदा आहिनि, हाणे संपूर्ण त कोई ठहियो न आहे, ज़रूरु कोई न कोई कमज़ोरी त रहंदी। ये व्यर्थ संकल्प रूपी पिलर्स कमज़ोरी खे ॿियो मज़बूत करे ॾींदा आहिनि। हाणे अहिड़े पिलर्स जे आधार वठण जे बजाए बाप सां सर्व संबंधनि जे अनुभव खे वधायो। साकार रूप में साथ जो अनुभव कंदे कंदे सच्चे स्नेही ठहो। स्लोगन आहे संतुष्ट सभिनि खां वॾो गुण आहे। जो सदा संतुष्ट रहंदा आहिनि उहे ई प्रभु प्रिय लोकप्रिय स्वयं प्रिय ठहींदा आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।